नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी मां खबर ॾींदा हलूं। गोटकी में मलिक वेलफेयर इत्तेहाद GM गॾिजाणी गोटकी जी रहम वाली मोहल्ले में थी गुज़री, जंहिंमें इत्तफ़ाक़ी राय सां नौजवाननि पारां मलिक वेलफेयर इत्तेहाद जी नई पार्टी चूंडे छॾी, जंहिंमें सदर ज़फ़र अली मलिक, नायब सदर मलिक असद सिकंदर, जनरल सेक्रेटरी एहसान अली मलिक, फाइनेंस सेक्रेटरी फ़हीम अली मलिक, इंफॉर्मेशन सेक्रेटरी काशिफ अली मलिक चूंडिया विया। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असांजी पहिरीं तरजीह पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करणु आहे। मलिक वेलफेयर इत्तेहाद जो मंशूरी पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि जे बिना रंग नस्ल जी ख़िदमत करणु आहे। मलिक वेलफेयर इत्तेहाद ठाहिण जो मक़सदु पंहिंजी बिरादरी जी फलाई ऐं बहबूद लाइ कमु करणु आहे। असांजी बिरादरी जा सवाई मसइला आहिनि जेके गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हल न आहिनि थिया। हाणे मलिक वेलफेयर इत्तेहाद जे वसीले असां पंहिंजी बिरादरी जा मसइला पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि ताईं पहुचाईंदासीं ऐं ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में पंहिंजी बिरादरी जे नौजवाननि खे उम्मीदवार तौर हर वार्ड में UC जे मुक़ाबले में बीहारींदासीं। ईंदड़ वक़्त में नौजवान ही मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। हाणे हू दौर परे न आहे जो हर नौजवान पंहिंजी चूंडियल नुमाइंदनि खां पंहिंजो हक़ विड़ी वठंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।